बाबा ही कम ॾाढो सुठो आहे पर इन खां पोइ खुदा जो वास्तो अथव रानी खे हुनजी हालत ते छॾे ॾिजो। रानी जो निकाह बचल सां कराईंदुसि। घर जो गंद घर में रहंदो। नाया मां गंद, नाया मां घर जो गंद जेके तव्हां घर जो घर में दफ़न करे छॾियो। मुंहिंजो बि उमेदूं आहिनि, मां बि साह रखां थी। मां इंसान आहियां, इंसान। खुदा जे वास्ते मूं ते एतिरो ज़ुल्म न कयो। मूंखे अहिड़ी तलाक न घुर्जे जंहिंखां पोइ ॿीणा अज़ाब मिलनि। ॿुधी अदा, रानी मूंखां तलाक वठण नथी चाहे। तूं केरु थींदो आहे रानी ऐं मुंहिंजे विच में तलाक कराइण वारो? तुंहिंजो मूंसां वाइदो छल हुयो त मोहम्मद जो निकाह फराज सां कराईंदुसि। वो वाइदो तू पूरो नाहे कयो। पोइ छा मां तोखे रानी सां गॾु रहण ॾींदुसि? हाँ, छॾे ॾींदुसि? ज़ुल्म तो करी अदा, ज़ुल्म तो करी। खुदा जो कहर नाज़िल थींदी। बचल चाचा इनखे वञी कमरे में बंदि करींसि। जेसीं ताईं मौलवी ऐं टिनि शाहिदनि जे साम्हूं रानी खे तलाक नथो ॾे, हितां वञणु न घुर्जे। जेकॾहिं तोखे घोट थियणो आहे त पोइ ही हितां वञणु न घुर्जे। तूं चुटे चाचा ये समझ त बचल जे संगरे सां हथ जी पियो हथ न चुनण बि कोन थींदो मत। अरे छॾो मूंखे न डर क्या थींदो। कुछ सोच तू जाबिर केॾो कहर कमाई थो। कुछ सोच तू जाबिर केॾो कहर कमाई थो। हाणे कीअं थो महसूस करी? बिल्कुल सही तो महसूस कया। हाणे न मुख सां दुश्मन जो दून फे सका तो। मन्या थी पुट त तहां सब बघेड़ आयो बघेड़ पर साबा जे सर मथो सदको वञो पर हू राकास तहां के जीअण ॾे न भा। मसी हाणे उन वॾे राकास के विच गोठ में ज़लील ख्वार बेस्तो न कयो न। असां महराब जा पुट न आहियूं। बेशक तहां महराब जा पुट आहियो पर हू डायण थो वॾो जाबिर डायण थव। ॿ ॾींहं पहिरीं मां उन्हनि जे घर वई हुयसि त मूंखे छा थो चवे इहो जाबिर? चवे थो त वञी शहर वारनि खे चमचन सां पाणी पीआर माई साबा। मूंखे चए पियो त वञी शहर वारनि जे घर वञी नौकरी कर छो त मां उन्हनि जूं टंगूं ॿाहूं भञी छॾियूं आहिनि। सच्ची ॿुधा मासी, इहा ॻाल्हि चाचा चई आ या पंहिंजे तरफ़ां बम हई? अरे ने छोरा मां कूड़ थी ॻाल्हायां? हां इहे चवो त तोखे शर्म कोन आयो? इतां सां त चङाई करणी आहे चाहिए। मासी छा? हां ये बात तो फाड़े मूंसां न ॻाल्हा। मूंखे इहो ॿुधाए त इहा छोरी ज़ैफू ऐं मूं महिल काथे न? अॼु कोडी जो मुक़ाबलो आ, ख़बर कान्हे छा? हिकिड़े पासे तई भाॼाई ऐं अधी ऐं ॿिए पासे तई चाची जामुल ऐं नज़ीरा। विच घिटीअ में मुक़ाबलो हलई पियो थो, तोखे ख़बर न आहे छा? साबा जे सिर मथो सदको वञी थोरी घणी दाफ़त सभु को कंदो आहे पर छा तव्हांजो त जुगो ई धार आहे। मुंहिंजो न वस पुॼे हां त इहे वात वारी कुहाड़ियूं वणाए कुहाड़ी पर छा कयां पुॼी जो नथी सघां तोसां। पुॼी जे नथी सघी त पोइ पढ़ खिस्क सूरत बीठी छोई। बस शरीफ बस कंहिं आए वे जी इज़त कबी आ। तूं बि कमाल थो करीं था। हाणे मासी साबा जी कहिड़ी इज़त कयूं? हां तहां टिनी भाइरनि में नंबर 1 बेनीम को तूं आई। बेनीम को सॼी दुनिया घुमी अचिजे न पर तो जहिड़ो नंबर 1 कोन बेनीम को मिलंदो। अरे हद मथो हणंदी थी वञे। ॾिस नवाब खान तव्हांजी सोच बि तव्हांजे नाले वांगुरु थी वई आहे। मां तव्हांखे कीअं सम्झायां? मूंखां कुझु बि हाणे बर्दाश्त नथो थिए।
सुगड़ मूंखे हैरत आहे त आख़िर मां कंहिंजी ॻाल्हि ते एतबार कयां। भला मूं ते यकीन नथो अचेव त सोनूअ खां वञी पुछो, उहा त तव्हांजी पंहिंजी धीउ आहे न। उन सुबुह पंहिंजी अखियुनि सां अदा मीर मोहम्मद खे सिबियानी जे तां बेइज़तो थींदे ॾिठो आहे। भला जहिड़ी ॻाल्हि आहे बि त मां मीर मोहम्मद खां 1000 दफ़ा पुछियो आहे, हू त सिबियानी शिकायत कोन थो करे। हैरत आहे मूंखे तव्हांजी सोच ते। छा त मीर मोहम्मद की इहा सोच ऐं सम्झ आहे त हू ज़िलत जे एहसासनि खे सम्झी सघे? सुगड़ तूं एतिरी जज़्बाती न थी, ॿिन्ही खे गॾु रहण ॾे, थोरो सब्र कर। वक़्त जे हिसाब सां सभु कुझु ठीकु थी वेंदो। कुझु बि न थींदो। हिकु न हिकु ॾींहुं मुंहिंजे भाउ जो हशर तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदे। बस मां बि तोखे कुझु बि नथी चवां, हथ ॿधी अर्ज़ु कयां थी, मुंहिंजो हिकिड़ो ई भाउ अथई। मां अञा मुओ न आहियां। जजा पर ज़बरदस्ती राणी जी शादी बच्चल सां कराईंदो। तूं ऐं असां हुनखे छा था करे सघूं पुटु? जाबिर खां वधीक को ज़ालिम हूंदो ई कोन। चाचा, जेकर जाबिर राणी जी तलाक कराइण थो चाहे ऐं पोइ बच्चल सां निकाह कराइण थो चाहे त पोइ तूं इनकार न कजांइ। हलियो दरवाजो खुलियल आहे। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम अस्सलाम। तू हिन वक्त हिते? मां तोखे ख़ुशि ख़बरी ॿुधाइण आयो आहियां। कहिड़ी ख़ुशि? मेरा अब के न असां ॿधी विहारियो आहे। सुभाणे ताईं राणी जी तलाक थी वेंदी, पोइ बचल घोट थींदो ऐं राणी बचल जी कुंवार। इहा ख़ुशख़बरी तोखे ॿुधाइण आयो आहे। ॿुधी छॾियमि, ॿियो कुझु ॿुधाइणो आहे? छा चाचा तूं राज़ी न आहीं छा? तूं राज़ी आहीं? हाणे त बचल घोट चइजे राणी मुंहिंजी कुंवार थींदी। ओ जमालो, ओ जमालो। घोट थींदो हिकिड़ी। छेड़ो न रहमान पुट, उन्हनि सां अहिड़ो कमु करिणो आहे जो पेरनि हेठां ज़मीन निकिरी वञे ऐं चोटीअ भर जी ज़मीन ते लॻनि। उहो ई त मां चाहियां थो चाचा। मां सभिनी जी नज़र में मुअल आहियां ऐं उन्हनि जो मूं तरफ़ को बि ख़्याल न आहे। उन करे हितां कमु अहिड़ो करे निकिरी वेंदुसि जो सॼे ॻोठ में जाबिर कंत खणी न घुमंदो। पुट, तोखे हाणे हर राति अची जांच लहणी पवंदी, पर थोरो ख़्यालु जाबिर जे नज़रनि खां बची अचे। जाबिर जे मलाइकनि खे बि ख़बर कान पवंदी। हाणे रहमान अहिड़ो त तूफ़ान आणींदो जो जाबिर जे अखियुनि में धूड़ विझी छॾींदो। राणीअ खे हमेशह हमेशह जे लाइ आज़ादु कराए वेंदो। जेकॾहिं अदा महराब राणीअ खे तलाक नथो ॾे न त कढीसि हथ, त किथे पवई न खून गिचीअ में। आहे अॻे ई मरणी, पोइ शेर वारा चवंदा त असांजो कुंधर मुड़ुसु मारे विधऊं। मरी पवे त उको मरी पवे, जेसि ताईं राणी खे तलाक न ॾींदो न छॾींदोसांसि ऐं हिननि छोरनि खे बि ज़लील कंदोसि।
अॼु इन्हनि खे न छॾींदुसि। जबरा कर लायो थोड़ी मां चवां थो कर लायो देख रे डर न लाईंदव न त मां तव्हांखे ज़िंदा न छॾींदुसि। जामुल कर ला जामुल मां चवां थो कर लाए। अरे निकरी थो ना टपू भित अदा मां सम्झां थो चाचा वो ताक़त हूंदो। वो ताक़त जो छा पर जे चाचो कबर में हूंदो न तब खोटे कढी ईंदासीं। अचो मूंसां वो ताक़त मुझे शहर पहुंचणो आहे। उठी उठी जल्दी कर। पन्ना तो तू मुझे पैर नीचे जा कौन चली के बच पे तो फटा तेरे कैसा कर। कट मां तो जमाए हथ कट मां तव्हांजे छेड़े में न आहियां। न तड़े छा कंदे हाँ छा कंदे जैसी ताई असां पाण में निपरू न था यही छॾे पंहिंजे पीउ खे हाणे हिन ॻोठ में उहो रहंदो जेको ताक़तवर हूंदो। ताक़तवर जाबिर खान पंहिंजी ज़िंदगी खां वधीक हमेशा इज़त खे तरजीह ॾिनी आहे। इज़त खे तव्हां मूंखे कमरे में बंदि करे एक टूट छोरन जा अॻियां मुंहिंजो कंध झुकाए छॾियो। छोरा छा सम्झंदा त ख़ौफ़ खां घर में लिकी वियो ॿाहिरि न निकितो। हाणे जेकॾहिं उन्हनि जा सीना मां परून न कया त मुंहिंजो नालो जाबिर खान न आहे। जाबिर खान न आहे। कहीं क्यों तुझा कहीं ऐसा क्यों अबा ये तो के धकाया बस कर तूने कहा ये सब कुछ तुझे करे देवा तुझे करे आने जेको मां शेर वरन सां हशर कतो वो तू पंहिंजी अखियुनि सां ॾिसजां अखियुनि सां।
मां मां आने दिल खुश किया ना। अरे आने मुझे दिल खुश कहता ही। आने तू मुझे दिल खुश किया। आने मैं बुधाई तो शेर वारन के दर्द के जा गोड़ा किए कारबान किए। मामा बुआ के जगह ने बाबा साईं नथो रोके सके असां तो रोके सघूं था न। मां तो सिप्याणी खे 1 मिंट में सिधो कया पर तुंहिंजो बाबा नाराज थी वेंदो। मम्मा बाबा के छा अञा बुआ जे सुधरण जी उम्मीद आहे छा? ख़बर न छा सोचे वेठो आहे। मूंसां त पंहिंजे दिल जो हाल अहवाल ओरे ई नथो। मम्मा मुमकिन आहे त बाबा साईं कुछ सुठो ई सोचो हुजे। पर सोनू दी कुछ ॿुधाए त सही का ख़बर त पवे। मां कुछ ॾींहं सब्र कयूं था पाणे ख़बर पइजी वेंदी। सोनू ख़बर न मूंखे लाइ छा थी वियो आहे। मां पंहिंजे भाउ जी बेइज़ती बिल्कुलु बर्दाश्त नथी करे सघां। दिल थी जे त राति जो सुते में सिप्याणी खे घुटो ॾेई मारे छॾियां। मम्मा इहो तव्हां छा पिया चओ? इन मसइले जो हल इहो त न आहे। ॿियो कहिड़ो हल आहे? इहो ई हल आहे। न हूंदी सिप्याणी त मुंहिंजो दवेश भाउ बेइज़त थींदो। सोनू वो दी गाना तो बिरयानी क्या तो के की खबर भाई? केड़ी? बुधड़ी वाली। अदा अम्मा जी सोनू तोसां कहिड़ी ॻाल्हि कई हुई? इहा ई ॻाल्हि त बुधड़ी जन्नत में टट थी करे। रात ख्वाब में ॾिठो तो मांस। अच्छा ता रात ख्वाब में नानी मां के ॾिठो? छा पई करे हुते? मौजू पे करे मौजू हिंदोर में खूबसूरत औरतूं लोडन्स पयूं केला पई खाए सूप पई खाए पर मौजू पे करे। सच दा? बाकी जा मां भोग तो कराया। ॻाल्हि ॿुधो बुधड़ी एडी खूबसूरत थी जे सोनू खूबसूरत आहे न इन खूबसूरत थी। ता कुछ भी नानी मां के न चयो? वरी मूंखे चइबी अच माल खां मुंहिंजी हल बुधड़ी सुठो थियो मूं ई असांखे पंहिंजी सिप्याणी मिली वई। वाह दा वाह सिप्याणी तोसां हेड़ी हालत थी करे पोइ बि तूं हालत किथे थी करे भोग थी करे मस बुधड़ी जे मरण खां पुठ ई आहे हालत थी करे। ये तोसां भोग थी करे? हां ज़ाल में पाण भोग कोन कंदा आहिनि तो साने मां त भोग ई कर करा पकाई थी करे। इस मामी जो गाली Tati, ada. Baca dekat. Aduh, naik. Etepi. बख्शो इनके खुद ॾियण लाइ पाण वटि रखो। अदा तू यो सुठो न तो करी बचाईंदे बस कर रखा इन निड़ीअ ते लत कढा इन साह अचो चाचा मेरा के इन्हनि के हवाले करे छॾी। राणी के तलाक केरु ॾींदो? बचल घोट कीअं थींदो? वॾी जेकॾहिं पिंजरे में रहंदो त पेर ते अची वेंदो। बाक़ी मुंहिंजो तोसां वाइदो आहे त तूं घोट थींदे तुंहिंजो निकाह राणी सां ज़रूर कराईंदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। बचल के तो घोट करण जो वाइदो कयो आहे। हाणे भली बचल जो सिर हालियो वञे। बचल पोइते कोन हटंदो। जेकॾहिं पोइते हटे त तोखे मां मारींदुसि। मां हुकुम कर चाचा हुकुम कर छा करणो आहे? पोइते हटा न बंदूक पोइ हणजा। शेर वारनि जो घर खां ॿाहिरि निकिरण हाणे हराम करे छॾिणो आहे। जीअं घर खां ॿाहिरि निकिरनि उन्हनि जो टंकूं भगल हुजनि। भगल
ये कंदुस चाचा ये कंदुस जेकॾा नीचू तकुना पकाना वो बचल कोट नहीं आए बचल कोट अदा कल खां वठी बाबा नज़र न आहे आयो त वञो वञी जांच करायो साबा जे सिर मथो सदको वञो ऐं नज़र तॾहिं ईंदो न जॾहिं हू आज़ाद हूंदो। आज़ाद? शेर मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त जाबिर पिणे खे ॿधी घेरनि जे हथ में ॾेई आयो आहे। हाणे इहो किथां मोटंदो? सही सही ॿुधा, तुंहिंजो इहो कूड़ नुक़सान रसाए सघे थो। शेर साबा जे सिर मथो सदको वञी भला मां छो कूड़ ॻाल्हाईंदसि? नूर भटारे जो कसम आहे मूं पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां ॾिठो मांसि। शेर इहो बचल ऐं जाबिर पिणे खे हुन मोलड़ू वारनि जे वञी हथ में ॾेई आया अथई। पंहिंजी महल सां पंहिंजी मालकी कयोसि, न त गोॾा कुटे कंदसि बेराज जे हवाले। तव्हांखे पंहिंजे पीउ जो लाश बि हथ कोन ईंदव। तव्हांजो कमु आहे पोइवारी कयोसि या न कयोसि, मुंहिंजो कमु हो तव्हांखे ॿुधाइण। साबा जे सिर मथो सदको मां त हलां थी अदा घर पंहिंजे। अदा चाचा बाबा जो दुश्मन कीअं थी वियो? किथे ईअं त न आहे त असांखे फासाइण लाइ बाबा जे निराड़ ते बंदूक रखी अथसि? ईअं बि थी सघे थो असांखे फासाइण लाइ बाबा जो इस्तेमालु कनि, छो त चाचा कंहिं हद ताईं किरी सघे थो। इहो अंदाज़ो लॻाइण मुश्किल आहे, छो त चाचा पंहिंजे मक़सद खे हासिल करण लाइ इंसानियत जूं सभु हदूं ओरांगे सघे थो। पोइ ने मस्त ठजो, छा सोचो थे अदा? बख्श कोन कंदासीं। जेसी ताईं चाचा खे खट भेड़ो न कंदासीं न, तेसी ताईं माठ करे कोन वेंदासीं माठ करे। अलखन लगे तो ही वारिस वारा मैं कहण आया अला थे लुंडू फुल तुरु ननी से बेचो है तो